जी नाज़रीन, नवां खे अपडेट कंदा हलूं। मदे जे शहर खां अली जान बिरोही असां सां ख़बर जा तफ़सील शेयर कया आहिनि। जी नाज़रीन, नवां खे अपडेट कंदा हलूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके गढ़ी यासीन ऐं लखी गुलाम शाह जे कारकुननि जे मान में इफ़्तार पार्टी जो एहतमाम कयो वियो आहे। नाज़रीन, कमारिया हाउस तराई ते अहिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जंहिंमें शिरकत कंदड़नि क़ाइम मक़ाम सदर तालका गढ़ी यासीन इल्ताफ़ अहमद जूणेजो, नायब सदर शोएब शाह अमरोटी, नायब सदर असगर अली बुल्डो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी वकार अहमद सहतो, यूसी निम जे सदर मोहम्मद मूसा जुणेजो ऐं लखी गुलाम शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर लियाकत अली मेमन, जनरल सेक्रेटरी नूरुद्दीन अबड़ो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद मुख्तियार हुसैन शाह, सीनियर नायब सदर बिलावल महर, यूनियन काउंसिल नूरगह जे सदर मुक़द्दम मोहम्मद मुराद जाफरी, यूनियन काउंसिल गाहेजा जे सदर अताउल्लाह मंगरियो, यूनियन मिर्ज़ापुर जे सदर वकार अहमद जुणेजो, यूनियन काउंसिल अमरोड शरीफ जे जनरल सेक्रेटरी सैयद अतहर अली शाह, यूसी सांघी जे सदर अली बहर रिंद, यूसी निम जे सदर मोहम्मद मूसा जुणेजो, सिटी मदेची जे सदर सैयद अली हैदर शाह, यूनियन काउंसिल गाहेजा जे इतलाह सेक्रेटरी मोहम्मद मलूक अबड़ो, यूनियन काउंसिल जे मिर्ज़ापुर जे जनरल सेक्रेटरी गुलशेर मीरानी, यूनियन काउंसिल कंधड़ जे जनरल सेक्रेटरी लाल मोहम्मद बुल्डो, यूसी ड्रखण जे जनरल सेक्रेटरी लाल बख्श मेमन, इतलाह सेक्रेटरी मुख्तियार अहमद कुंभर, यूसी जिंदो देरो जे जनरल सेक्रेटरी नज़र मोहम्मद ब्रोही, यूसी वारियासू जे जनरल सेक्रेटरी अली गुल गोपांग, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अयाज समो, यूसी वारियासू जे सदर इल्ताफ़ अहमद सुमरो, यूसी निम जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद उमर वधो, यूसी सांघी जे सदर हिम्मत अली शर, तालका गढ़ी यासीन जे नायब सदर अब्दुल नबी सीलरो, मुख्तियार अहमद ओढो ऐं युथ जे उहदेदारनि ज़िले इतलात सेक्रेटरी जाननिसार खोसो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आशिक हुसैन डोमकी, युथ तालके गढ़ी जे सदर ज़फ़र खोसो, इतलात सेक्रेटरी कोडल खान गांघरो, नायब सदर सैयद आमिर अमरोटी, युथ तालका लखी जे सदर अताउल्लाह बिरोही, इरफान जोगी, धनी बख्श बिरोही, शफ़क़त मेमन ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। जॾहिं त कारकुननि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते अॻूणो MPA पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो अबड़ो ख़िताब कंदे चयो त अव्हां कारकुननि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरमायो आहियो। अव्हां कारकुननि सां हर ॾुख सुख में गॾु बीठा आहियूं। तालके में जेकी तरक़ियाती स्कीमूं मंज़ूर करायूं वयूं आहिनि उहे अव्हां खां लिकियल छुपियल न आहिनि ऐं इहे स्कीमूं पाकिस्तान पीपल्स पार्टी आला क़यादत जी ख़ासि महिरबानी आहे। मूं ते इनशाअल्लाह ऐं ईद खां बाद तरक़ियाती कमनि जो आगाज़ कयो वेंदो। अव्हां कारकुननि जे लाइ कमारिया हाउस जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। हर महाज़ ते अव्हां सां साथ निभाईंदासीं। अव्हां युथ जे कारकुननि समेत सभु तालके गढ़ी यासीन ऐं ज़िले शिकारपुर जे कारकुननि सां मुंहिंजूं हमदर्दियूं गॾु आहिनि। जहिड़ीअ तरीक़े सां अव्हां सॾ में सॾु ॾियो था, अहिड़ीअ तरीक़े सां ई आऊं अव्हां सां ॾींहं राति गॾु आहियां। जिथे बि सॾु कंदव आऊं तव्हांजी ख़िदमत कंदुसि। असांजी सियासत हक़ सच ते ॿधल आहे। अवाम ख़िदमत खे इबादत सम्झां थो। ॿियनि कुझु सियासी मुखालिफ़नि वांगुरु कूड़ ते ॿधल असांजी सियासत नाहे, पर हर नंढे खां नंढी ॻाल्हि बि अव्हां कारकुननि जे अॻियां हूंदी आहे। इनशाअल्लाह अव्हां कारकुननि खे जल्द ख़ुशख़बरी ॾींदासीं। नाज़रीन, वधीक अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़।